अस्सलाम वालेकुम नाज़रीन, डिबेट में भली कार माया जी मेज़बान साइमा प्रोग्राम में नाज़रीन अॼु गुफ्तगू कंदासीं अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प जे चाइना विज़िट जे हवाले सां। यकीनी तौर ते इंतहाई अहम ही दौरो आहे अमरीकी सदर जो, जंहिंखे ॿई मुल्क तारीख़ी करार ॾेई रहिया आहिनि। नाज़रीन, अमरीकी सदर हिन वक़्तु चाइना जे 3 ॾींहंनि जे दौरे ते पहुतल आहे। अॼु दौरे जो संदसि ॿियो ॾींहुं आहे, जंहिंमें ॿिन्हिनि सदरनि जे विच में मुलाक़ात थी आहे ऐं इक़्तिसादी सहकार समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हि थी आहे। जीअं असां कल्ह पंहिंजे प्रोग्राम में ज़िक्र कयो त अमरीकी सदर जे वफ़द में जिते संदसि काबीना जा मेंबर्स आहिनि, उते जेके आला सतह जा कारोबारी माण्हू बि हिन वफ़द में उन सां गॾु मौजूदु आहिनि। अॼोकी मुलाक़ात जे हवाले सां जेके शयूं रिपोर्ट थियनि पियूं उन मुताबिक़ शी जिनपिंग जो इहो चवणु आहे त चीन ऐं अमरीका जा जेके लाॻापा आहिनि उहे इंतिहाई अहम आहिनि ऐं ॿई मुल्क गॾिजी अॻिते वधी सघनि था। अमरीका जो चाइना में छा इंट्रस्ट आहे ऐं चाइना उनखे कीअं रिस्पॉन्ड कंदो, इन मजमूई सूरत-हाल ते गुफ़्तगू कंदासीं। प्रोग्राम जे ॿिए हिसे में गुफ़्तगू कंदासीं। अब्बास रागची साहब हिन वक़्तु ब्रिक्स इजलास में वेठल आहे ऐं ब्रिक्स इजलास थी रहियो आहे भारत में। 2 ॾींहंनि जो हीउ इजलास आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ मुल्कनि जा परॾेही वज़ीर शिरकत करे रहिया आहिनि। उते अब्बास रागची साहब गुफ़्तगू कई आहे ईरान जंग जे हवाले सां, जंहिंमें हुन नार मुल्कनि ते कुझु तनक़ीद कई आहे। प्रोग्राम में उन हिसे ते बि गुफ़्तगू कंदासीं। प्रोग्राम जे ॿिए हिसे में गुफ़्तगू कंदासीं नाज़रीन अनमोल उर्फ़ पिंकी जॾहिं खां गिरफ़्तार थी आहे, संदसि ऑडियो लीक्स थियण जो सिलसिलो जारी आहे ऐं अॼु जेके ऑडियो लीक्स थियूं आहिनि उन में जेके उन इंकशाफ़ कया आहिनि उहे यकीनी तौर ते छिरकाईंदड़ आहिनि। उनखे बि प्रोग्राम जे हिसे में गुफ़्तगू कंदासीं। आख़िरी हिसे में सिंध हाई कोर्ट पारां सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा जेके नतीजा आहिनि उनखे मुअत्तल कयो वियो आहे। ओवरऑल डिस्कशन लाइ मूंसां गॾु मौजूदु आहिनि सीनियर साबिक़ तज्ज़िया निगार फारूक मोराई साहब, इरफान महबूब साहब, ऐं फ़ोन कॉल ते असांखे जॉइन कयो आहे सीनियर तज्ज़िया निगार आहिनि शाहीन कुरैशी साहब। शाहीन साहब, बहुत शुक्रिया, आपने वक्त दिया। तमाम बिन्हीं मेहमानों की इजाज़त से शाहीन साहब शुरुआत आपसे करना चाहेंगे। कैसे देख रहे हैं आप अमरीकी सदर के चाइना विजिट को, कितना अहम ये विजिट है? अमरीकी सदर ट्रंप का ये दौरा बहुत अहमियत का हामिल है। जाहिर है इस वक्त दुनिया में 2 क़ुव्वतें जो हैं उभर कर सामने हैं, क्योंकि इससे पहले ये माशरा यूनिपोलर हो गया था। सोवियत यूनियन के जो मामलात हुए, उनके ममालिक के कुछ हिस्से बखरे हुए, इक़्तिसादी बदहाली का एक फेज़ आया तो गोरबाचोव के दौर में, तो उसके बाद से ये अमेरिका अपने डिक्टेट को बढ़ाता जा रहा था। लेकिन चाइना एक क़ुव्वत के तौर पर मर्ज हुआ। यकीनी तौर पर इक़्तिसादी क़ुव्वत बहुत ताकतवर है, लेकिन ये भी साबित हो गया कि फौजी तौर पे, दिफाई तौर पे, हथियारों की डेवलपमेंट के हवाले से और खारजी महाज पर अपने मोहरे बिठाने के हवाले से चाइना ने बहुत सारी अचीवमेंट्स की हैं, जिसकी वजह से आज ये माशरा यूनिपोलर नहीं रहा। आज अमेरिका की वो हैसियत नहीं रही कि वो जिस तरह चाहे डिक्टेट करे। उसका सबूत ये आया कि ईरान पर इसराइल के साथ मिलके पूरी क़ुव्वत के साथ 2 महीने का हमला उसके अंदर कोई नताइज, एक सुपर ताकत ईरान जैसा मुल्क जिसके ऊपर साल से इक़्तिसादी पाबंदियाँ और दीगर नाकाबंदियाँ की हुई थी, तो लेकिन यह है कि आज भी खिफत का सामना है। और इस तनाज़ुर में बात हो रही थी कि चाइना के मई में दौरे से पहले फेस सेविंग चाहिए या एक उस कामयाबी के साथ वो जाना चाहते हैं ट्रम्प। लेकिन मैं ये नहीं समझता था कि चाइना के साथ वो क्या कामयाबी से जाएंगे। चाइना खुद सारे हालात को समझ रहा है। चाइना की 28% ऑयल वो मिडिल ईस्ट से आती है, इराक से आती है, ईरान से आती है, तो हुर्मुज़ का इलाका उसके अंदर एक मेन हैसियत रखता है। अदरवाइज ट्रेड भी है एनर्जी के सेक्टर के अलावा। तो ये पूरी जो जंग हुई है 2 माह की, ये चाइना के लिए भी बहुत इम्पोर्टेंट है, जबकि अमेरिका तो बज़ाहिर फंस गया है कि ना तो वो अपनी ताकत के बलबोते पर, ना ट्रम्प की मशहूर और मारूफ धमकियों के बलबोते पर, और कि भाई वो उनकी सकाफत और उनकी पहचान को और उसको सब कुछ ही ख़त्म कर देंगे।
इंफ्रास्ट्रक्चर तो वो पहले भी धमकियां दे चुके हैं, पुलों की और जो है बिजली की तनसीबात की, लेकिन कोई उन्हें कामयाबी हो भी नहीं सकती है। तो मैं ये समझता हूँ कि इस सारी सूरत हाल में ये दौरा बहुत अहमियत का हामिल था, लेकिन बज़ाहिर ये लग रहा है कि इसकी फेज 2 होगी। इसमें कोई कारोबारी मामलात में जो चीफ एग्जीक्यूटिव कंपनियों के लेके गए थे ट्रम्प, उनकी जो कंपनियों के साथ जो है डील वील जो है वो आगे उनमें पेशरफ्त हुई होगी कारोबारी, लेकिन ना तो जो है टैरिफ के हवाले से कोई चीज़ें अभी बाहर आई हैं, ना जो है हुर्मुज़ या खलीजी जंग, या क्योंकि चाइना का तो मौक़िफ़ है कि वो पीसफुल जो है ना स्ट्रेटजी के ऊपर चलता है कि इक़्तिसादी तौर पर जो हैं जो गेन करने हैं आप उसको कारोबारी तर्ज अमल से और पुरअमन तरीके से हल करें। इस तरह नहीं है कि जिस तरह से वेनेजुएला में जो है घुस गए ट्रम्प साहब और वो अपनी कामयाबी करार दे रहे हैं कि उनके तेल के कुओं से जो है तेल सस्ते रेटों या किस रेटों आ रहा है कोई पब्लिक को तो नहीं मालूम, लेकिन उनके सदर को और उनकी अहलिया को रातों रात उठा के ले गए। तो ये जो बदमाशी का तर्ज अमल है वो ईरान के साथ या दीगर ममालिक के साथ तो नहीं वो कर सकेंगे, लेकिन इस वक्त अमेरिका एक अंदरूनी और बैरूनी ट्रबल में है कि एक वोट से अभी भी जो है वो उनको कामयाबी हो जाती है ट्रम्प को, कि वरना उनको ये सवाल दरपेश है कि वो जंग जो है जो पार्लियामेंट से या सेनेट से कांग्रेस से इजाजत के बाद जारी रखें। 2 महीने के बाद तो वैसे भी उनके लिए आईनी तौर पर पाबंदी हो गई है कि वो उनकी इजाजत लें। अच्छा, तो मैं ये समझता हूँ कि कोई खारजा मामलात में कोई दोनों की रहनुमाओं की तकारीर में थ्योरेटिकल चीजें आई हैं कि वो वैसे ही आदत है ट्रम्प की कि जिस तरह वो कहते हैं शहबाज शरीफ इज माई फ्रेंड एंड फील्ड मार्शल इज माई फ्रेंड, तो आजकल बहुत दोस्ती का चर्चा कर रहे हैं वो सदर शी के बारे में और चाइना के साथ बहुत अच्छे ताल्लुकात किए हैं। तो वो एक लोग उसको बड़े हैरान कुन आंखों से सुन लेते हैं, देख लेते हैं, लेकिन कोई ऐसी हकीकत पसंद न कोई तजावीज सामने नहीं आई है कि भाई ये खलीज की जंग को रुकवा कर जो आलमगीर सतह पर इक्तिसादी बदहाली का बहुत सारे ममालिक जो हैं शिकार हैं, उसके लिए क्या सोल्यूशन दोनों ताकतों ने जो है दिया है। अच्छा शाहीन साहब, इस हवाले से भी बताइएगा, इस वक्त अमेरिकी सदर चाइना में मौजूद हैं और एक तरफ वो अमेरिका से जो है वो चाइना से वो रेयर अर्थ मांग रहे हैं और दूसरी तरफ ताइवान को जदीद हथियार भी दे रहे हैं। इस विजिट के बाद आप अमेरिका की ताइवान पॉलिसी में कोई शिफ्ट होता हुआ देख रहे हैं? अभी देखिए, अभी हमें भी कोई जो है ना, अभी सिर्फ हम सवाल सोच सकते हैं कि इनका क्या होगा, कि ना ही ईरान और ना ही ताइवान के मामले में कोई ऐसी वाज़े बात आई है, बल्कि ये बात एक इशारा देती है कि जो प्रेसिडेंट ट्रम्प ने जो है प्रेसिडेंट शी और उनकी अहलिया को जो सितंबर में दौरे की दावत दी है, कि इसका मकसद है कि कुछ चीजें हल तलब हैं, कुछ चीजें जो है नेगोशिएट होंगी मजीद, और कोई हतमी ऐसी चीजें नहीं है कि कोई जॉइंट कम्युनिके इस तरह का आ जाए जिसके अंदर चाहे वो ताइवान के हवाले से जो है, क्योंकि वो उनका जो है ना रेड लाइन है कि उसके अंदर कोई भी तब्दीली जो है चाइना एक्सेप्ट नहीं करेगा। इसी तरह ये ट्रेड का रास्ता जो है वो सारा कुछ जो कुछ किया जा रहा है उसका बराह रास्त ताल्लुक जो है चाइना के ट्रेड पर आता है, चाइना की एनर्जी जो है फैक्टर पे आता है। तो दोनों चीजों पे कोई ऐसे वाज़े इशारे अभी नहीं आए हैं, तो देखना है कि कोई ऐसी अनाउंसमेंट हो तो उसमें हम अपनी राय दें। लेकिन शाहीन साहब, जो चीजें रिपोर्ट हुई हैं उसके मुताबिक तो दोनों ममालिक ने हुर्मुज़ को खुला रखने और टैक्स ना लगाने पर तो इत्तफाक किया है। ये चीजें आई हैं सामने के टैक्स चाइना भी कहता है कि किसी मुल्क से नहीं लेना चाहिए और ये ओपन होना चाहिए, लेकिन ईरान ये कहता है कि सबके लिए ओपन होना चाहिए, फिर उसके अंदर अमेरिका का भी रोल नहीं होना चाहिए। लेकिन ये चीजें कोरिलेट होंगी कि जो अपने उनके असासे हैं ईरान पे जो बंदी हैं, ईरान के जो पैसे जब्त कर रखे हैं,
वो चीजें भी तो पूरे पैकेज के अंदर तय होंगी ना, जी, बिल्कुल। कि आप मेरे पैसे छीन कर बैठे रहें, उस पे बात ना हो और हुर्मुज पे कोई पैसे ना दे, ना कोई रुकावट डाले, तो ये चीजें जो है एक तरफा नहीं होंगी, नहीं हो सकती। क्योंकि एक ठीक है। अच्छी खासी जंग हो चुकी है, एक अच्छा खासा हमला किया है इसराइल ने और अमेरिका ने ईरान पर, और ईरान उसे सह गया है, और ईरान अपने उसूली मौक़िफ़ पे इस वक्त किसी भी सूरत जो है पीछे नहीं हटेगा, ठीक। क्योंकि उसका इक़्तिसादियात, उसका फ्यूचर सारी और उसका दिफा, ये तो नहीं हो सकता ना कि हर 2 महीने बाद मिसाइल तैयार करके ईरान पे फेंकना शुरू कर दें, तो ये ईरान के लिए काबिल कबूल नहीं होगा। तो ये चीजें शाहिद solution साहब, की तरफ मार्को नहीं रूबियो जाएंगी। साहब कह रहे हैं कि चाइना को चाहिए कि वो ईरान को समझाए, और ये जो जंग में जिस तरह का ईरान का रवैया है टूवर्ड्स मिडिल ईस्ट, तो उसको चेंज करे। तो ये जो डिमांड करे मार्को रूबियो साहब, तो आपको क्या लगता है? रूबियो साहब जी जी और रूबियो साहब जो है अपने भी तो सदर को कहे ना कि भाई आपके सोच में और जो खुद सदर साहब की सोच में मीडिया अमेरिका का कहता है एक फर्क है, और उन्हें डिस्टेंट भी रखा जाता है, और ये भी कहा जाता है कि पाकिस्तान के अंदर मामला तय पा गए थे, लेकिन उसको को जो है जौहरी मामलात पे को रिलेट करके रोका गया। तो रूबियो साहब को ये भी देखना चाहिए कि जब तक अमन नहीं होता, जब तक कि आप दो तरफा विन विन सिचुएशन में चीजों का सोल्यूशन ना दें, एक तरफ आप उनका इंफ्रास्ट्रक्चर तबाह कर देते हैं, उन पर तिजारती पाबंदियां लगा देते हैं, दूसरी तरफ आप कहते हैं कि जी आप जो हैं पुरअमन तौर पे भी जो है एटमी जो है उसके हक से विड्रॉ कर दें, जबकि पाकिस्तान की पॉलिसी स्टेटमेंट ये है कि हर मुल्क का जो है पुरअमन जो है एटमी प्रोग्राम उसको रोकना जो है उसकी कोई इजाजत नहीं दी जा सकती। जुल्फकार अली भुट्टो साहब ने इसी पर रेजिस्टेंस की थी, लेकिन मैं ये समझता हूँ कि मार्को रूबियो वगैरह की बातें यकतरफा हैं, काबिल अमल नहीं है जब तक ईरान के मामलात को भी लेकर एड्रेस नहीं किया जाएगा। ठीक है, ठीक है। फारूक साहब, तव्हां कीअं पिया ॾिसो हिन वक़्तु अमरीकी सदर चाइना पहुतल आहे, ऐं ॿिए ॾींहं जे हवाले सां जेके सरगर्मियूं रहियूं आहिनि, जिन मामलनि ते ॻाल्हि ॿोल्हि थी आहे ॿिन्ही सदरनि जे विच में, कीअं ॾिसो पिया हिन मुलाक़ात खे, ऐं हुन जा दुनिया ते असर कीअं पिया ॾिसो इक़्तिसादी? अच्छा, जेका हींअर ॻाल्हि कई शाहीन कुरैशी साहब ॻाल्हि कई, मां तव्हांखे हिकिड़ी दिलचस्प ॻाल्हि इहा ॿुधायां त अमेरिका जो जेको वज़ीर ख़ारजा आहे मार्को रूबियो, इन ते जेको आहे सो चीन में दाख़िल थियण ते पाबंदी आहे। इन जेको हिन जॾहिं ही सेनेटर हो कुझु साल पहिरियां, त हिन चीन जे ख़िलाफ़ बयानात ॾिना, अहिड़ा इक़दामात कया हुआ, जंहिंखां पोइ हिन चीन जेको आहे हिन ते पाबंदी हणी छॾी। उन खां पोइ हींअर जेको आहे चीन इन में जेको आहे सो हिन जो मार्को रूबियो जो नालो चेंज करे, छो जो हुननि जा कानून जेको आहे चीन जा पंहिंजा आहिनि, मार्को लो उन नाले जे ज़रिए हिन खे जेको आहे पंहिंजे मुल्क में दाख़िल थियण जी इजाज़त ॾिनी आहे। ऐं अॼु जेका सूरत हाली आहे त जेको ग्रेट हॉल आहे बीजिंग में, उते जेको आहे सो हिननि जी जेको आहे सो ॿिन्ही सदरनि जी, अमेरिका ऐं चीन जे सदरनि जी पाण में मुलाक़ात थी आहे, हिननि हथु मिलायो आहे। हीउ जेको बीजिंग में जेको ग्रेट हॉल आहे, इहो कम्युनिस्ट पार्टीअ जो हेडक्वाटर आहे। ऐं हिकु मज़े जी ॻाल्हि इहा त इहो हिते हर रहनुमा खे या हर मुल्क जे रहनुमा खे कोन घुराईंदा आहिनि, हीअ उनखे घुराईंदा आहिनि जंहिंसां कुर्बतदारी हुजे या जंहिंसां मोहबत जो इज़हार हुजे, उन मुल्क जे रहनुमा खे उते जेको आहे इन हाल में जेको आहे हीअ दावत ॾींदा आहिनि। इन मौक़े ते जेको आहे चीन जो सदर आहे, इन जेको आहे क्लियर कट चयो आहे त असांखे हरीफ़ थियण जे बजाए पाण में जेको आहे शराकतदार थियणु खपे। ऐं जेको आहे चीनी सदर शी चिनपिंग जेको आहे उन इहो बि चयो त भई जेको आहे सो असांजे लाइ जेको आहे ज़िंदगी मौत जो मसइलो आहे ताइवान, जेकॾहिं इनखे ख़ुशि उसलूबीअ सां हल न कयो त असांजी जेका कशीदगी जेको आहे पाण में वधी सघे थी। जॾहिं ट्रंप जेको आहे उन चयो त भई जेको अॼु जेको आहे तारीख़ी ॾींहुं आहे, ऐं असांजा तालुकात हमेशह सुठा रहिया आहिनि, अमेरिका ऐं हिन सां चीन सां सुठा रहिया आहिनि। ऐं हुन चीन जे सदर ऐं चीन जे ख़ातून अवल खे बि जेको आहे माह सितंबर में अमेरिका जे दौरे जी दावत ॾिनी आहे। सो इन में जेको आहे सो ॿिन्ही मुल्कनि जे दरमियान जेके ज़ाहिर आहे जेको हींअर जेको मसइलो हले पियो, त शाहीन साहब इहो ॿुधायो त भई जेको आहे सो जेका अहम ॻाल्हि आहे, हिन खां पहिरीं तव्हांखे ख़बर आहे त भई ईरान जो जेको वज़ीर ख़ारजा आहे बास इराक़ी आहे, उहो चाइना जो बि दौरो करे चुको आहे। त उहे छा ॻाल्हियूं थियूं आहिनि पाण में, उन खां पोइ अमेरिका जे सदर जी जेका आमद आहे उन में ज़ाहिर आहे ईरान जो आबना हुर्मज़ जो, ऐं उन जेको आहे ज़ाहिर आहे इन ते सभिनी मुल्कनि ते चाइना ते बि हिकिड़ो मुआशी असरु पए पियो। त इन जे पाण में इन ॻाल्हि ते जेको आहे सो बि जेको आहे तफ़सीली जेका ॻाल्हि ॿोल्हि थी आहे,
इहो हिकिड़ो बाज़ाब्ता जेको बयानु आहे उहो बाद में थी सघे थो जारी थिए। इरफान साहब, तव्हां कीअं पिया ॾिसो अमरीकी सदर जे हिन विज़िट खां पोइ? छा अमरीका ऐं चाइना जे विच में जेके इख़्तिलाफ़ात आहिनि, उहो टेक्नोलॉजी हुजे या फिर रेयर अर्थ जे मामले ते, उन्हनि में का शिदत घटि थींदे तव्हांखे नज़र अचे पई, ऐं ॿिन्हिनि मुल्कनि में बहितर तालुकात थी सघनि था? वॾी महिरबानी। तारीख़ी तौर ते त ॿुधायो वियो, फारूक साहब काफ़ी न ते रोशनी विझी वियो, शाहिन कुरैशी साहब ॾाढी ज़बरदस्त गुफ़्तगू कई। ॿ टे ॻाल्हियूं आहिनि जेके मां इन दौरे मां सम्झी सघियो आहियां, बसि उहे तव्हां सां शेयर कंदुसि। नंबर 1 त हीअ जेको तव्हां सवाल कयो आहे त शिदत वधंदी या घटि थींदी, बज़ाहिर असांखे जेका शइ नज़र अचे थी त जेका सूरत हाल आहे उहा नॉर्मलाइज़ थियण पई वञे। गुज़िरियल ॾींहुं बि मूं अर्ज़ु कयो हो त ईअं मुमकिन ई कोन्हे त अमेरिका चीन जे मंडियुनि में डिस्टर्बेंस पैदा करे ऐं बदिले में चीन वरी पंहिंजूं मंडियूं ईरान जे लाइ खोले छॾे। सो अॼु जूं अमेरिका लाइ सो अॼु जी जेका ॻाल्हि ॿोल थी आहे या जेका मुलाक़ातूं थियूं आहिनि या हिन दौरे जो जेको मक़सदु आहे उहो कुझु ॾियो कुझु वठो जे बुनियाद ते तय थींदियूं। ऐं हीअ जेका ख़बर आहे त ईरान ऐं अमेरिका ऐं चीन जे सदरनि इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ करे वरितो आहे त आबनाए हुरमज़ खुलियल रहणु घुरिजे। बिल्कुलु। कुझु ई देरि खां पोइ अब्बास अराक़ची साहब जी स्टेटमेंट आई, उन्हनि त ब्रिक्स इजलास में इहा ॻाल्हि कई आहे, पर इहा रिलेट करे थी सऊं सिधो इन इतफ़ाक़ सां, जंहिंमें अराक़ची साहब चयो आहे त भई असांजी तरफ़ खां आबनाए हुरमज़ सभिनी जहाज़नि जे लाइ खुलियल आहे। सवली ॿोलीअ में हुन चयो आहे त जहाज़ रानीअ जे लाइ असां आबनाए हुरमज़ खे खोले छॾियो आहे, पर उतां गुज़रण जे लाइ असांजी जेका गाइडलाइन आहे उन ते तव्हांखे अमल करिणो पवंदो, या असां जेको दग ॿुधाईंदासीं उन ते तव्हांखे हलणो आहे। उनजो वरी हिकिड़ो ॿियो डिघो रीज़न आहे, हिकिड़ी लाइन में सम्झायूं था त ॿिन्ही मुल्कनि जे विच में हिकिड़ी जंगी सूरत हाल आहे। अॻु में बि तव्हां ख़बरूं ॿुधियूं त उते जेको आहे सो बम फिट कया विया आहिनि, माइल्स विछायूं वियूं आहिनि, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त एतिरो जल्दी उतां पंहिंजो ऑपरेशन ईरान ख़तमु न कंदो ऐं उनखे हिकिड़ी सेफ एग्ज़िस्ट रखणी आहे त सुभाणे जेकॾहिं सूरत हाल ख़राबु थिए त हू उनखे हैंडल करे सघे। ऐं ॿिए पासे वरी पाण ॾिसूं था त कल्ह खां वठी 2-3 न्यापा आया आहिनि हिंदुस्तान खां पाकिस्तान जी तरफ़ त असां पाकिस्तान सां ॻाल्हियूं करणु चाहियूं था या पाकिस्तान सां ॻाल्हियूं थियणु खपनि। त हाणे हीअ जेके 3-4 शयूं आहिनि उहे पाण में रिलेट कनि थियूं ऐं वॾी उमेदु आहे या इम्कानु आहे त ईंदड़ कुझु ॾींहंनि में तव्हां इन मामले ते तमामु वॾी हिकिड़ी ख़ुशख़बरी ॿुधो। छो जो असुलु जेको मक़सदु आहे हीअ जेका ईरान सां जंग पूरे खिते में जेका छिकताण पैदा थी, बेसिकली इहो चाइना खे मंडियुनि ताईं जेका उनजी रसाई आहे उनखे डिस्टर्ब करणु आहे। हाणे हीअ जेके ॻाल्हियूं आहिनि उन में इहे समूरियूं शयूं सॉर्ट आउट थी वेंदियूं ऐं इन वॾे मसइले जे विच में ईरान जो जेको मसइलो आहे उहो तमामु हिकिड़ो नंढड़ो साबित थींदो। जीअं शाहिन कुरैशी साहब चयो त डील थींदी त हिकिड़े पैकेज जे सूरत में थींदी ऐं ॾाढो शानदार मिसाल बि ॾिनो त ईंदड़ कुझु ॾींहंनि में ऐं मुमकिन आहे ऐं वॾो इम्कानु आहे त हीअ समूरी जेका सिचुएशन आहे उहा नॉर्मलाइज़ थी वञे ऐं मामला जेके आहिनि उहे सॉर्ट आउट थी वञनि। ठीक है। अच्छा शाहिन साहब, आप इस हवाले से भी बताइएगा कि इस वक्त अब्बास अराक़ची साहब हिंदुस्तान में बैठे हैं और ब्रिक्स इजलास हो रहा है जहाँ पर उभरती हुई मैशतें एक साथ बैठी हैं। तो एक तो इट्सेल्फ इस इजलास में 2 साल पहले ही ईरान ने शमूलियत अख्तियार की थी ब्रिक्स में। किस तरह आप देख रहे हैं इस डेवलपमेंट को, क्योंकि एक पैरेलल जो है वो इकोनॉमी को जो है वो मौका मिल रहा है, इस पेशरफ्त को किस तरह देख रहे हैं? और अब्बास अराक़ची साहब ने वहाँ पर यूएई पे भी तनकीद की है कि वो इसराइल के साथ उनके ताल्लुकात को शदीद तनकीद का निशाना बनाया है। जी, ये जो है ब्रिक्स, ये एक बहुत बड़ी पॉलिटिकल डेवलपमेंट है जी, जो कि ये डॉलर छाप के और जो डॉलर के अंदर पूरी दुनिया का ट्रेड जो है, इस वजह से जो फवायद और जो एक्सप्लॉयटेशन अमेरिका ने की है, इस पे बहुत अरसे से बात हो रही है। ये शाह फैसल के दौर में भी जो है एक करेंसी जो है पैरेलल करने की बात हुई थी, तो उस दौर में नॉन अलाइन मूवमेंट के तमाम लीडरशिप को CIA ने खत्म किया, चाहे उसमें भट्टो हैं, चाहे उसमें शहीद भट्टो के अलावा इंदिरा गांधी हैं, बिंद्रा नाइक हैं, जो भी लोग ये समझते थे कि ये जो है डॉलर के जरिए ट्रेड नहीं होना चाहिए, तो अब ब्रिक्स के जरिए ये एक एजेंडा है और ये अमेरिका को भी ये पता है कि जिस दिन जो है डॉलर की ये मोनोपोली खत्म हो गई तो वो अमेरिका धड़ाम से नीचे गिरेगा।
तो इस सारी पस मंजर में जितनी भी लड़ाइयाँ, जियोपॉलिटिकल फाइट्स हैं, कॉन्फ्लिक्ट्स हैं और जो गिरोहबंदियाँ हैं, ये तमाम की तमाम जो हैं इसी दो मराकज़ के तहत हैं कि ब्रिक्स का क्या हो। ये बड़ी सिग्निफिकेंट बात है कि जब जो है ट्रंप चाइना का दौरा कर रहे हैं तो वज़ीर खारजा का ये जो इजलास हो रहा है इमर्जिंग इकोनॉमी के ममालिक का, ये सिग्निफिकेंट मैसेज है। और इराक़ी साहब ने जो बात की है उसके अंदर बातें दुरुस्त हैं कि भाई उन्होंने अपना पॉलिसी स्टेटमेंट दिया है और उनका मौक़िफ़ है और वो असर्ट करेंगे, क्योंकि मार वो खाते हैं तो जो हो अपनी किसी की कॉस्ट पे नहीं, वो अपनी कौम की बुनियाद पर कुर्बानी देते हैं। उन पे बमबारी हो, उन पे जो है बंदिशें लगें, ट्रेड बैन लगे, कुछ भी लगे तो वो उसकी कॉस्ट पे करते हैं। तो इतनी बड़ी लड़ाई के बाद मैं समझता हूँ कि आज एक नया फैक्टर आ चुका है गजा के बाद। एक तो गजा ने यूरोप और अमेरिका का सियासी जो इक्विलिब्रियम है उसको हिला दिया है कि अवाम का इतना दबाव तमाम पार्टियों के अंदर उन ममालिक में आ गया है कि अब गजा ने बाकायदा अवामी सतह पे इंसानी ज़मीर को जोड़ा है कि यूके में भी आप देखिए कि लेबर पार्टी जब इलेक्शन हारी है तो उसके रद्द अमल के तौर पे लेबर पार्टी को यूके में पता चल गया है कि वो फारिग हो जाएंगे। जिस तरह ब्रिटेन के दौर में जो कुछ हुआ तो वहां पे इवन ट्रंप आ गया लेकिन उन्होंने डिस्कार्ड किया। इसी तरह आप देखिए कि यूरोप के ममालिक के अंदर भी जो ये तहरीक है, जो अवाम का दबाव है, उसकी बुनियादी वजह यह है कि इंसानों ने ये देखा कि जिसकी लाठी उसका भैंस नहीं चलेगी, तो उस जबर के तहत उन ममालिक का सोशो पॉलिटिकल ऑर्डर जो है वो हिला है। वरना यूके तो दुमछल्ला बनता था अमेरिका का, लेकिन आज आप देखिए कि यूके के अंदर अपना अदम इस्तेहकाम है, यही अदम इस्तेहकाम अमेरिका में है। तो लिहाजा ये जो आपने ब्रिक्स की बात की है, ये पूरी दुनिया के अंदर मामलात जो हैं इस सोचो विचार की एक बुनियादी स्टेज चल रही है कि कौन कौन मुल्क आकर आपसी ट्रेड जो है वो एल्स देन डॉलर करेंगे। तो मैं ये समझता हूँ कि जब चाइना ने 3 साल पहले जो इनिशिएटिव लिया था उस पर अमेरिका हिल गया था जब उन्होंने ईरान और सऊदी अरब की सुलह कराई थी। दीजिए फरमाइए जी। ठीक है। तो उसके बाद जो है, चूंकि अमेरिका की पॉलिसी का लुबे लुबाब चाइना को कंटेन करना होता है, बिल्कुल तो उस पॉलिसी के तहत ही हो रहा है। तो जब उन्होंने देखा कि मशरिक वुस्ता में चाइना बहुत आगे बढ़ रहा है तो ये हाथ पांव मारे गए हैं। तो ये एक बहुत अहम सिचुएशन है और ईरान का मामला जो है। बहुत शुक्रिया आपने वक्त दिया। नाज़रीन, प्रोग्राम में गुफ्तगू जो सिलसिलो जारी आहे, पर हिते मुख़्तसिर ब्रेक वठूं था, सां गॾु रहिजो। नाज़रीन, डिबेट में तव्हांखे चऊं था कि भेरो ॿीहर भलीकार गुफ्तगू हलंदड़ी ब्रेक खां पहिरीं शाहीन कुरैशी साहब सां इन मजमूई सूरत-हाल ते ब्रिक्स जे इजलास जे हवाले सां हिन वक़्तु नाज़रीन यकीनी तौर ते अहम मामिलो आहे ऐं अब्बास रागची साहब यूएई ते काफ़ी तनक़ीद कई आहे। इरफान साहब, तव्हां कीअं पिया ॾिसो ब्रिक्स इजलास में अब्बास रागची साहब जी शिरकत ऐं उते रूसी सदर समेत ॿियनि मुख़्तलिफ़ मुल्कनि जे परई वज़ीर सां संदसि मुलाक़ात थींदी ऐं यूएई ते काफ़ी हुन तनक़ीद कई आहे? ॾिसो, हिन जा 3 पहलू आहिनि। नंबर 1 त जंगी सूरत हाल में भी ईरान शिरकत कई आहे ब्रिक्स में। उन खां पहिरियां मुख़्तलिफ़ मुल्कनि जा दौरा कया आहिनि, रूस वियो ऐं चाइना वियो रागची साहब। त हीअ जेका सूरत हाल आहे, पाण चई सघूं था त सिफ़ारती सतह ते हिमायत हासिल करण जे लाइ या पंहिंजे स्टेंस खे अञा वधीक मज़बूत करण जे लाइ ऐं इन्हनि दुरनि ताईं पहुचाइण जे लाइ इराक़ी साहब जी हीअ जेका हिकमत अमली ही हेल ताईं पाण उनखे कामयाबु ॾिसूं पिया। नंबर 2, ही जेको ब्रिक्स जो इजलास थियो आहे, ही अहिड़ी सिचुएशन में थियो आहे जॾहिं ही पूरो जेको ख़ितो आहे उहो जंग जी सूरत हाल में आहे ऐं ख़ासि करे ब्रिक्स जो जेको मेंबर आहे यूएई ऐं ईरान ॿिन्ही उन में शिरकत कई आहे। गॾोगॾु मेज़बानी वरी कंहिंजी आहे, इहो बि पाण खे ॾिसणो पवंदो हिंदुस्तान जी, जंहिं ईरान ते हमले में जेका मज़म्मत आहे उहा काफ़ी देर खां पोइ कई या उन पुरस्रार ख़ामोशी अख़्तियार करे वेठो हुयो यको।
इवन ऐसी ताईं जो खामनाई साहब जी जॾहिं शहादत थी उन जी मज़म्मत बि तमामु घणो लेट सां कई हिंदुस्तान ऐं इन खां अलावा बि भई जेको ईरान जो जहाज़ हुयो हिन में बहरिया हिंद में जंहिंखे निशानो बणायो वियो इन ते बि काफ़ी एलिगेशन्स लॻा या इहे ख़बरूं गर्दिश थियूं त हिंदुस्तान जेको आहे सो नाकाम रहियो पंहिंजे महिमान जहाज़ खे सिक्योरिटी ॾियण में ऐं उन जे चवण ते ई या उन जी सहूलियतकारी सां ई ईरान अमेरिका इन जहाज़ खे निशानो बणायो आहे। हाणे मेन जेका ॻाल्हि आहे ईरान हिन वक़्तु चाहे थो त ब्रिक्स जे प्लेटफॉर्म तां ईरान जे ख़िलाफ़ु जेका जारियत कई आहे इसराइल ऐं अमेरिका उन जी मज़म्मत थिए, पर इहो तमामु घणो ॾुखियो आहे। छो जो इन जी मेज़बानी करे थो हिंदुस्तान जा इसराइल सां बि लाॻापा आहिनि, लाॻापा छा बल्कि हिन ॾेढ ॾहाके में हिकिड़ो ज़बरदस्त दिफ़ाई पार्टनर थी उभरियो आहे इसराइल इंडिया जो, ऐं उन खां अलावा अमेरिका सां बि इन जा ॾाढा शानदार ऐं लाॻापा सुठा लाॻापा रहिया आहिनि सदर ट्रंप जा। पोइ टेन्यूअर में हू हिंदुस्तान आयो, उन विज़िट कयो, पर हाणे वरी जेका हल्की फुल्की छिकताण पाण खे नज़र अचे थी ख़ासि तौर ते हिन जंग खां पोइ या विच उभर वारी इन सूरत हाल गल्फ कंट्रीज़ ते हमलनि खां पोइ ईरान सां जेका छिकताण हले पई ऐं पाकिस्तान जेको रोल प्ले करे पियो ऐं बार बार सदर ट्रंप हिंदुस्तान खे जेका तनक़ीद जो निशानो बणायो, त हाणे अहिड़ी सिचुएशन में जेकॾहिं ब्रिक्स जे इजलास मां ईरान जे ख़िलाफ़ु जारियत जी मज़म्मत थिए थी त इहो वॾो हिकिड़ो इम्तिहान हूंदो हिंदुस्तान जे लाइ ऐं ॿिन्ही मुल्कनि सां हुन जा जेके लाॻापा आहिनि उहे ख़राबु थी वेंदा। UAE ते जेका तनक़ीद कई आहे अब्बास अराग़ची साहब डे 1 खां वठी गल्फ कंट्रीज़ में जिते जिते ईरान हमला कया आहिनि उन्हनि जो हिकिड़ो स्टैंस रहियो आहे, मौक़ुफ़ रहियो आहे त ईरान जे ख़िलाफ़ु जेका सरज़मीन आहे उहा गल्फ कंट्रीज़ इस्तेमालु पंहिंजी कराईंदो आहे अमेरिका जे हथां, ऐं UAE ते बि हुन अहिड़े क़िस्म जा जेके इल्ज़ाम आहिनि उहे लॻाया आहिनि। पर इहे हुन अमारती जेको नुमाइंदो आयो हो उन जे जवाब में इहे ॻाल्हियूं कयूं आहिनि। हाणे ब्रिक्स में जेको कुझु थियो आहे अञा सरकारी सतह ते इहे शयूं पधरियूं कोन थियूं आहिनि। अराग़ची साहब जी बि जेका स्टेटमेंट आहे उहा ईरानी जेका सरकारी मीडिया आहे उन जारी कई आहे। सो हिंदुस्तान इन हवाले सां काफ़ी मुश्किल में आहे। हाणे ॾिसूं था त ईरान जी जेका सिफ़ारतकारी आहे, डिप्लोमेसी आहे या हुन जी जेका ख़्वाहिश आहे त ब्रिक्स इजलास मां ईरान जे ख़िलाफ़ु जेका जारियत थी आहे उन जी मज़म्मत थिए। ॾिसूं था उहा मज़म्मत थिए थी नथी थिए, ऐं जेकॾहिं थिए थी त उन खां पोइ उन जा जेके कॉन्सिक्वेंसिस हूंदा उहे कहिड़ा था निकिरनि। ठीकु आहे, नाज़रीन गुफ़्तगू कंदासीं कोकेन जी क्वीन जेका मशहूरु आहे अॼुकल्ह ऐं सोशल मीडिया ते तमामु घणो इन इशू खे हाईलाइट कयो पियो वञे। उन जी गिरफ़्तारी खां पोइ मुस्तक़िल उन जूं ऑडियो जेके लीक साम्हूं अचनि पियूं, हिन वक़्तु टियों जेको ऑडियो लीक उन जी रिलीज़ थी आहे जंहिंमें उन तमामु घणा इंकशाफ़ कया आहिनि ऐं कीअं मंशियात सप्लाई कंदी हुई, कीअं माण्हू उन खां ख़रीद कंदा, उन हवाले सां उन ऑडियो में उन ॿुधायो आहे। त फारूक साहब हीउ जेको नओं पेंडोरा बॉक्स खुलियो आहे, जेको पिंकी ॿुधाए थी त हू कीअं शयुनि खे ऑपरेट कंदी हुई, केतिरा पैसा ॾींदी हुई, पुलिस हुन सां कीअं साथारी बणियल रही, त अहिड़े वरी इल्ज़ामनि खां पोइ तव्हांखे लॻे थो त इन मामले जी का शफ़ाफ़ जांच थींदी? ॻाल्हि इहा आहे त भई जेको आहे सो हींअर जेको आहे हुकूमती ऐवाननि में ब्यूरोक्रेसीअ में हर जॻह ते जेको आहे पिंकी जो जेको हिकिड़ो नालो आहे ऐं वाक़ई जेको आहे पिंकीअ पहिरीं जेको चयो त मां हिकिड़ो ब्रांड आहियां उहो साबित पियो थिए, जहिड़े नमूने हुनखे मशहूरु कयो पियो वञे थो। हा वाक़ई जेको आहे हिकिड़ो ब्रांड ई जेको आहे त लॻे पियो त जेको थी वियो आहे, पाण थी वई आहे। बाक़ी इहो सुवाल आहे त भई जेको जॾहिं हुन खां पुलिस जेका पुछ गिछ कई आहे हुन क्लियर चयो त भई मां लाहौर में जेको आहे सो हिन जेको नशावर जेको पंहिंजो ठाहींदी हुअसि, जेको मुनशियात जेको हुन जेको उहा ठाहींदी हुअसि, उहो इंटरसिटी यानी जेके लाहौर इस्लामाबाद खां बसूं अचनि थियूं उन जे ज़रिए हू कराची मुनशियात ईंदी ऐं राइडर्स जे ज़रिए जेको आहे सो उहा जेको हीअ खपाईंदी ऐं इहो बि चयो त भई जेको आहे सो हर महीने उहा 2 करोड़नि जी जेको आहे मुनशियात जेको आहे उहा फ़रोख़्त कंदी ऐं उन में जेको आहे ईज़ी पैसा जे ज़रिए पहिरियां पैसा अकाउंट में ईंदा हुआ ऐं उन जी जेका हू उनखे ॾिसी उन खां पोइ 10 मिंटनि जे अंदरि हुनजो इहो जेको आया आहिनि जेके वॉइस जेको मैसेज उन में त भई 10 मिंटनि में तव्हां वटि जेको आहे पुॼी वेंदी जेको आहे इहा मुनशियात। ऐं इन में जेको आहे सो 1 ग्राम जेको आहे 10 खां 15,000 रुपया ऐं उन में वरी मुख़्तलिफ़ जीअं जेको आहे जीअं मिठाई हूंदी आहे या सिगरेटनि जा क़िस्म हूंदा आहिनि, उन में मुनशियात जा बि क़िस्म हुन ॿुधाए त भई हीअ आला दर्जे जी जेका आहे जेको आहे मुनशियात आहे हीअ तमामु सुठी, मतिलबु मुख़्तलिफ़ जेको आहे हुन जा जेके वॉइस ओवर हलनि पिया था उन में हुन इहो बि इंकिशाफ़ कयो आहे त भई जेको आहे सो असां
की जो मुंहिंजे भाउ खे 2-3 दफ़ा जेको आहे पुलिस खयों, असां करोड़ रुपया ॾेई असां हुनखे छॾायोसीं। ऐं हिकिड़े जेको आहे सो हुन पुलिस वारे ते इल्ज़ाम इहो भंयो त भई जेको असांजो राइडर हो जेको मुनशियात जेको आहे ॾियण जे लाइ वियो हो, उनखे पकड़ण खां पोइ हुन जेको आहे सो उनखे छॾण जा बि मूं 1 करोड़ रुपया भरिया। ऐं इन अॼु अञा ताईं जेको आहे इहे इंकिशाफ़ात जारी आहिनि। ऐं इन मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त हींअर जेको जहिड़े नमूने हींअर पान गुटको घर घर में ठहे पियो थो, अहिड़े तरीक़े सां हाणे जेको आहे अहिड़ी ख़तरनाक क़िस्म जी जेका मुनशियात आहे उहा घर में वेही ठाहे थी ऐं उनखे फ़रोख़्त करे थी। इहा हींअर मुनशियात जेको आहे ॿाहिरां कान थी अचे, की कोई इन खां इलाइक़ा गैर खां थी अचे या ॿिए हंधा थी अचे। तव्हां इहो अंदाज़ो लॻाए त भई जेको हींअर इहा घर में बि गुटके जीअं गुटके जा हींअर कारखाना शहर में हर जॻह ते मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जी सरपरस्ती केरु थो करे उहा बि तव्हांखे ख़बर आहे। हींअर त जेको अहिड़ो ख़तरनाक नशो आहे इहो कोकीन ऐं जेको उन जो हिकिड़ो मुख़्तलिफ़ क़िस्म आहे, उहो बि जेको आहे सो जेको आहे घर वेठे उहो ठाहे थी। त मां इन मां अंदाज़ो लॻो त इहा केॾी वॾी ख़ौफ़नाक सूरत हाल आहे। फारूक साहब, छिड़काईंदड़ इंकशाफ़ त कया आहिनि, पर हाणे थींदो छा? इन्वेस्टिगेट थींदो इहो मामिलो ऐं जेके बि किरदारनि में मुलविस आहिनि छा उहो कैफ़रे किरदार ताईं पहुचाईंदा? तव्हांखे लॻे थो त अहिड़ो कुझु थियणु वञे पियो? भई इहो त इन्वेस्टिगेशन ते जेको आहे न थियो करे माण्हू जेको आहे जेकॾहिं इन्वेस्टिगेशन सही तरीक़े सां थिए थी ऐं जेको उन जे मथां जेको आहे जेके ज़ाहिरा अदालत जेका आहे सा सबूतनि जे बुनियाद ते फ़ैसिलो कंदी आहे, पोइ उनखे सबूत मिलंदा, इन्वेस्टिगेशन सही हूंदी त उनखे थी सघे थो इन ॻाल्हि में जेको आहे सज़ा मिले। बाक़ी जेको आहे असांखे त नथो लॻे जहिड़े नमूने जंहिं तरीक़े सां उहा घुमे फिरे पई या ॻाल्हाए थी, मां अंदाज़ो लॻे थो हुनखे इन ॻाल्हि जी का परवाह कान्हे का। उहा हर शइ सम्झे थी त पैसो सां मां हर शइ ख़रीद करे सघां। इरफान साहब, तव्हां कीअं पिया ॾिसो ऑडियो लीक्स उन जूं ऐं उन खां अलावा जेको हिन वक़्तु सॼे समाज जे अंदरि सवाल उथनि पिया त सिर्फ़ु पिंकी न आहे पर एतिरा केतिरा ई मंशात फ़रोश आहिनि, गिरोह सरगर्म आहिनि जेके इहो कमु कनि पिया ऐं पुलिस जी छपर छांव में सभु कुझु हले पियो। ॾिसो, हीउ जेको मामिलो आहे न पिंकी डान वारो जंहिंखे चवनि था कोइन था चवनि जी कोकिन जी, मां ज़ाती तौरु सम्झां थो जेॾा वॾा पाण इंकिशाफ़ ॿुधूं पिया था मीडिया में या जेके ॻाल्हियूं आॾो अचनि पियूं या ऑडियो लीक्स जेके पाण ॿुधूं पिया, मां ज़ाती तौरु सम्झां थो त हिन मामले खे हिकिड़े इंटर पास या BA पास इन्वेस्टिगेशन ऑफिसर ही उन खां ॻाल्हि चढ़ियल आहे। हिकिड़ो BA पास इंटर पास जेको पुलिस वारो आहे, SI आहे, ASI आहे, आमतौर ते उनखे हू वञी जांच ऑफिसर कंदा आहिनि। FIR खां पोइ हू इन्हनि मामलनि जी जांच कंदो आहे। हिन वक़्तु जेका कंडीशन आहे जेके जांच ऑफिसर मुक़ररु थियनि पिया आम रूटीन केसनि में, उन्हनि जे वस ऐं वित जी ॻाल्हि ई कोन्हे का त हू एॾे वॾे मामले खे इन्वेस्टिगेट करनि। नंबर 1। नंबर 2, ही जेके पाण ऑडियो ॿुधूं पिया, हाणे ख़बर न आहे त हिन जा सोर्स कहिड़ा आहिनि, हीअ ऑडियो किथां पिया अचनि, कीअं पिया अचनि। मीडिया ते वावेला लॻी पई आहे भई कोइन आहे ऐं पिंकी डान आहे, 2 करोड़ रुपया जेको आहे सो कराची में हर महीने हू मंशात खपाईंदी हुई, करोड़ रुपया हू पुलिस वारनि खे ॾी वग़ैरह वग़ैरह वग़ैरह। पर छा असांजी पुलिस एतिरी कॉम्पिटेंट आहे या एतिरी हू अहलियत रखे थी त ही ऑडियो टाइप जेके एविडेंस आहिनि उन्हनि खे कोर्टुनि में साबित करे सघे? हाणे जेके पैरामीटर्स कानून में ॾिनल आहिनि उन्हनि में जेके ऑडियो एविडेंस आहिनि या जेके वीडियो एविडेंस आहिनि उहे त साबित करणु असांजी पुलिस जी वस जी ॻाल्हि ई कोन्हे का। जेके पैरामीटर्स ॿुधाया विया आहिनि त भई हीअ ऑडियो फ़र्ज़ु करे था वठूं, ऑडियो किथां जनरेट किथां थियो आहे, इन जी ओरिजिनल डिवाइस किथे आहे, उन जी फॉरेंसिक थींदी आहे, तमामु घणा मामला हूंदा आहिनि। सो ऑडियो जी बुनियाद ते जेकॾहिं पाण चऊं त पिंकी डान खे सज़ा ॾियण में पुलिस कामयाबु थी वेंदी त इट्स इम्पॉसिबल, मूंखे इहा शइ लॻे थी। टीं ॻाल्हि इहा आहे त हिन मामले जी हिकिड़ी वसी जांच थियणु खपे। हाणे हिकिड़ी औरत जेका कराचीअ में, रुगो कराचीअ में 2 करोड़ रुपयनि खां वधीक जी मंशात खपाए थी, या जंहिंखे तव्हां पाकिस्तान जी सभ खां वॾी मंशात डीलर सम्झो था, उन जी जांच हिकिड़ो इंटर पास या BA पास जांच ऑफिसर कंदो। इन ते तव्हांखे गॾियल जांच टीम जोड़णु खपे न, ख़बर त पवे ही मंशात कीअं ठहंदी हुई। घर जो को अटो त न आहे ॻोहिणो जो बाज़ारि मां अटो वठी आई, लूणु वठी आई ऐं पाणी मिलाए उहो अटो ॻोहे छॾी। मंशात थी ठहे, उनजो सामान पर्टिकुलर्स किथां पिया आया, कीअं हुन इहे शयूं ठाहियूं, कीअं हुन हिकिड़ो नेटवर्क खड़ो कयो आहे, कहिड़ा कहिड़ा माण्हू आहिनि जेके इन जी सहूलियतकारी कंदा रहिया, उन नेटवर्क खे पकड़णु खपे। गॾोगॾु बार बार तव्हां असीं ॿुधूं पिया त हुनजो भाउ गिरफ़्तार थियो, एतिरा पैसा ॾेई आज़ादु थिया,
10-15 सालनि खां चवे थी मां पाण ग़ाइबु हुयुसि, मुख़्तलिफ़ पुलिस वारनि मूंखे गिरफ़्तार कयो, कुझु खे हू पैसा ॾेई आई ऐं पैसनि एवज़ आज़ादु थी, कुझु सां हुन पंहिंजा तालुकात क़ाइमु कया। लाहौर जे हिकिड़े DSP जो नालो बि अचे थो। त हिन सॼे मामले जी त हिकिड़ी वॾे पैमाने ते जांच थियणु खपे ऐं उन खां पोइ वरी हिकिड़ो क्रैक डाउन शुरू थियणु खपे सिंध पुलिस में बि, त उहे कहिड़ा ऑफिसर आहिनि जेके मंशियात डीलर आहिनि, मंशियात फ़रोश आहिनि, उन्हनि जी सरबराही कनि था या उन्हनि खे गिरफ़्तार कनि था, वरी पैसा वठी उन्हनि खे आज़ादु कनि था, त उन्हनि जे ख़िलाफ़ बि हिकिड़ी कार्रवाई थियणु खपे, छो जो उहे बि ओतिरा ई ॾोहारी आहिनि, ओतिरा ई गुनहगार आहिनि जेतिरी ॾोहारी जेतिरी गुनहगार पिंकी जान आहे। हाणे ॾिसूं त हिन मामले ते सचमुच में बि का वॾे पैमाने ते जांच थिए थी या इहो मामिलो हिकिड़े इंटर पास ऐं BA पास जांच ऑफिसर खे ॾिनो वेंदो। अॻु में पाण ॿुधूं पिया त FIR में जेको एड्रेस आहे ग़लति लिखियो आहे, उन माउ पीउ जा नाला ग़लति लिखियलु आहिनि ऐं खोड़ सारियूं जेके शयूं आहिनि उहे ॼाणी वाणी ग़लति पेश कयूं वयूं आहिनि, त जीअं शक जी बुनियाद ते हिन खे फ़ाइदो ॾिनो वञे। सो हिन मामले जी वॾे पैमाने ते जांच थियण जी ज़रूरत आहे। घरू वज़ीर ज़ियाउल अंजार साहिबु नोटिस त वठे थो त भई जज साहिबु रिमांड न ॾिनो, पर भई तव्हां ॾिसो त सही त एलिगेशन्स हुन ते कहिड़ा आहिनि, FIR छा आहे। रुगो मीडिया में ईअं वेही चवण सां त पाकिस्तान जी सभ खां वॾी मंशा डीलर आहे, रुगो ईअं चवण सां फलाणा इंकशाफ थी विया, हीअं थी वियो हूअं थी वियो, उनजी बुनियाद ते त रिमांड कोन थींदो न, रिमांड थींदो FIR जी बुनियाद ते। सर हिकिड़ो मिनट, सभ खां पहिरियां ॾिसणु खपे FIR में छा आहे, पुलिस मटीरियल कहिड़ो खणी आई आहे, पुलिस कहिड़े बुनियाद ते हुन खां रिमांड वठणु चाहे थी। नोटिस वठी वियो, वरितो वियो, वरी साईं उहा रिमांड ते बि हली वई, पर एॾे वॾे मामले ते हिकिड़ी वॾे पैमाने ते जांच कराइणु खपे घरू वज़ीर खे। सर इहे जेके इरफान साहिब इहो हिकिड़ी नई शइ हिन में हिकिड़ी मां सुवालु पुछंदुमि तव्हां खां, उहो इहो त भई जेको आहे सो इहे जेके बतदरीज माना जेके मैसेज वाइस उनजा अचनि पिया, इहे सभु हिकिड़ी सोची सम्झी त कान्हे जेको आहे अचनि पिया। मूंखे त इहो जेको लॻे थो त इहो को कारोबारी हरीफ़ आहे पिंकीअ जो जेको साम्हूं आयो आहे, जंहिं हुनखे पकड़ायो आहे। तव्हांजो छा ख़्यालु आहे त जेको आहे ईअं पॉसिबल आहे? जेकॾहिं आहे बि त तभी सही आहे न, इन सां इहो साबित कोन थो थिए त पिंकी मासूम आहे, पिंकी जेको आहे सो बेगुनाह आहे। मुमकिन आहे हुजे बि, छो जो असीं ॻाल्हियूं था ॿुधूं न, त हाणे उहो साबित कोर्ट में थियणो आहे, वॾे पैमाने ते जांच थींदी त ख़बर पइजी वेंदी। रिपोर्ट थियो उन ते यकीनी तौर ते शफ़ाफ़ जांच थियणु घुरिजे। प्रोग्राम जे हिसे में नाज़रीन गुफ़्तगू कंदासीं सिंध हाई कोर्ट पारां सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा जेके नतीजा आहिनि उहे मुअतल कया विया आहिनि ऐं जेको 21 मई ते सेक्रेटरी कंट्रोलर खे ज़ाती हैसियत में तलब कयो वियो आहे। त हिन वक़्तु मुरई साहिबु इन फ़ैसिले खे तव्हां कीअं पिया ॾिसो? कल्ह ई असां पंहिंजे प्रोग्राम में डिस्कस कयो त जेके इम्तिहान थिया उन जा नतीजा क़ाबिल क़बूल न आहे, नौजवाननि सख़्तु एहतजाज बि कयो आहे। अॼु सिंध हाई कोर्ट पारां इन फ़ैसिले खे तव्हां कीअं पिया ॾिसो? ऐं तमामु इहो मुंहिंजो ख़्यालु आहे त हिकिड़ो वॾो फ़ैसिलो आहे जेको आहे सो ज़ाहिरा इहो घणनि सालनि खां जेको इहो आहिस्ते आहिस्ते जेका इहा अंदरूनी तौर ते जेका नौजवाननि में ऐं अवाम में जेका हिकिड़ी फैलियल हुई जेका उहा बाहि जेका उहा ॿाहिरि निकिरी आई, जेको माण्हू रोड ते निकिरी आया आहिनि। इहो पहिरियों दफ़ो जेको आहे इहो थियो आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे ख़िलाफ़ु जेको आहे सो हिकिड़ो जुलूस निकितो ऐं उन में माण्हुनि खुली तौर ते जेको आहे सो सभु ॻाल्हायो ऐं खुली तौर ते जेको आहे इन ते इल्ज़ाम लॻायो पियो त भई जेको आहे तव्हां जेको आहे इहे जेके नतीजा आहिनि या जेके वॾी फेर फार थी आहे ऐं इहा सिर्फ़ु हिन भेरे न सालनि खां इहा शइ जारी आहे, जंहिं ते सिंध हाई कोर्ट पंहिंजो जेको आहे एक्शन वरितो आहे ऐं उन में जेको आहे जो कंट्रोलर आहे ऐं जेको ॿियनि जेको ऑफिसरनि खे जेको आहे घुरायो अथनि ज़ाती हैसियत में, ऐं जेके उन खां अलावा हुननि जेको आहे सो उनखे जेको रिकॉर्ड खे सील करियो आहे ऐं जेको आहे जेके पेपर आहिनि उन्हनि खे बि जेको आहे सो हाई कोर्ट जेको आहे कब्ज़े में वठण जो हुकुम ॾिनो आहे। ऐं इन सिलसिले में ज़ाहिर हिन ते हाणे इहा हलंदी ॻाल्हि, इहो अॻिते हली छा थो थिए इहा सूरत हाल जेको आहे ज़ाहिर आहे हाणे कोर्ट में केस आहे या जेको हाई कोर्ट जी उन में आहे, उन में वधीक जेको आहे चवणु कुझु सुठो कोन थो लॻे। ठीकु आहे इरफान साहिबु, तव्हां कीअं पिया ॾिसो फ़ैसिले खे? हीउ इंटीरियम फ़ैसिलो आहे पर शानदार आहे, ज़बरदस्त आहे, तारीख़ी आहे, ईअं ई थियणु खपे। ऐं माज़ी जो जेको रिकॉर्ड ॿुधाए थो इहे मामला अॻु में बि अदालतुनि में विया आहिनि ऐं उतां रिवर्स बि थिया आहिनि ऐं पूरो हक़ु आहे मुतासिरनि जो, उन्हनि माण्हुनि जो जिन खे ग्रेविनेंस आहिनि, जिन खे एतिराज़ आहिनि, जंहिंखे ख़दशा आहिनि, जेकॾहिं सिंध पब्लिक सर्विस कमीशन या उन सां कंसर्ट जेके फोरम आहिनि जेकॾहिं उते उन्हनि जी दाद रसी नथी थिए या जेकॾहिं उन्हनि ते एतबार ऐं एतमाद कोन्हे त हुननि जो पूरो हक़ु आहे त हू अदालतुनि में वञनि, इन्हनि मामलनि खे चैलेंज करनि। आर्ज़ी तौरु अदालत इन मामले खे रोकियो आहे, पर जॾहिं इहो पूरो मामिलो एग्ज़ामाइन थींदो ऐं शयुनि जे मैरिट खे ॾिठो वेंदो
उन जी बुनियाद ते जेको फ़ैसिलो हूंदो उहो क़बूल करिणो पवंदो सभिनी धुरनि खे। ऐं मां सम्झां थो त जीअं मूं गुज़िरियल ॾींहं में चयो हो डिघी बहस थी वेंदी, त इन खां हटी करे बि सिंध पब्लिक सर्विस कमीशन ऐं सिंध हुकूमत ते हिकिड़ी गॾियल ज़िमेवारी लागू थिए थी त ॾींहों ॾींहुं अवाम जो जेको हुकूमतनि ऐं हुकूमतुनि जे इदारनि तां जेको एतमाद ऐं वेसाव खॼंदो पियो वञे, जेकी क्रेडिबिलिटी हू पंहिंजी लूज़ कंदा पिया वञनि, उनखे बहाल करण जे लाइ फौरी तौर ते क़दम खयां वञनि। अदरवाइज़ ही जेका बेएतमादी आहे इहा अञा वधी वेंदी ऐं पोइ जॾहिं अवाम इदारनि ते हुकूमतुनि ते बेएतमादी जो इज़हार कंदी आहे पोइ उन जा छा नतीजा निकिरंदा आहिनि इहे तव्हां असां खां वधीक समझदार आहिनि उहे माण्हू जेके हुकूमतुनि में वेठा आहिनि ऐं जेके इदारनि में वेठा आहिनि। पटेवाले जी नौकिरी बि खपायो था तव्हां, चौकीदार जी नौकिरी बि खपायो था, क्लर्क जी नौकिरी बि खपायो था, ऐं तव्हां सिंध पब्लिक सर्विस कमीशन जेको हिकिड़ो वाहिद इदारो वञी बचियो हो मेरिट जो, जंहिंजो मिसाल ॾिनो वेंदो हो, हाणे तव्हां उनखे बि तकरारी करे छॾियो आहे। त इहो हिकिड़ो वॾो ॾोह आहे ऐं वॾो हिकिड़ो क्राइम आहे इख़लाक़ी तौर ते बि ऐं क़ानूनी तौर ते बि। मुंहिंजो ख़्यालु आहे त जेके इख़्तियार धणी आहिनि ज़रूरु इन मामले ॾांहुं ज़रूरु पंहिंजो ध्यानु कंदा। ठीकु आहे फ़ारूक साहिब, इरफान साहब, तव्हां ॿिन्हिनि महिमाननि जी वॾी महिरबानी, तव्हां वक़्तु ॾिनो। नाज़रीन, डिबेट में महिमाननि जी गुफ़्तगू तव्हां ॿुधी। फ़िलहालु एतिरो ई, ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।